साईं साईं ना बस आजो अस्सलाम वालेकुम दोस्तों जीअं त असां तमामु थोरा हितां आहियूं ऐं इंतिज़ामिया सां जे इंतिज़ामिया राति ॾींहुं जदोजहद करे ऐं सिंधाबाद जे चेयरमैन सरुक्षा सां बार बार मीटिंगूं कयूं। साईं कोयले जो बाइकाट कयो ऐं साईं पंहिंजे बुनियादी हक़ लाइ लगातार 5 महीननि खां जदोजहद अमल में हो ऐं सिंधाबाद जो आवाम साईं सां गॾु हो त बाबा असांजो बुनियादी हक़ आहे, असांखे पाणी ॾिनो वञे। ऐं 2010 जी बोर्ड जा मुतासिरीन जो ई सिंधाबादी जंहिंजी आबादी 1,52,000 जे लॻभॻि आहे, उन खां मथे बि थी सघे थी ऐं असां मर्दमशुमार में शामिलु थियासीं। ऐं इंतिज़ामिया जा असां वरी बि थोरा हितां आहियूं जिन राति ॾींहुं जदोजहद कई, राति ॾींहुं मीटिंगूं कयूं ऐं ख़ासि तौर ते ज़िले ईस्ट जे DC साहिब जा जिन हिन टाउन चेयरमैन खे घुरायो ऐं ॿी इंतिज़ामिया सां राब्ते रहियो, वाटर बोर्ड सां राब्ते में रहियो, कोलिया सां राब्ते में रहियो त बाबा हिननि जो पाणी जो बुनियादी मसइलो हल कयो। असां जस था ॾियूं हिन ज़िले ईस्ट जे इंतिज़ामिया खे, वाटर बोर्ड खे ऐं चूंडियल नुमाइंदे हिन इलाइक़े जे परवेज़ असरान साहब खे जिन राब्तो कयो, जिन तस्दीक कई त बाबा हीउ पाणी जो कनेक्शन कटियल आहे। असां सभिनि जा थोरा था आहियूं त बाबा हिननि असांजो मसइलो हल कयो। असां जूं कंहिंसां बि ज़ाती रंजिशूं न हुयूं, असां पंहिंजे बुनियादी हक़ लाइ जदोजहद कयासीं, जेको असां साबित कयो त असांजी 4 इंच जी लेन गैर क़ानूनी कटियल आहे ऐं असांजो लाइन बहाल कई वञे। अॼु अमली तौर ते इंतिज़ामिया उहा असांजी लाइन बहाल करे रही आहे। असां तमामु थोरा हितां आहियूं ऐं सिंधाबाद जा रहवासी हिन इंतिज़ामिया जा थोरा हितां आहिनि। अस्सलाम वालेकुम।